अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां जो मेज़बान मोहम्मद यासर मलोखानी। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं पंहिंजे मलीर नदी, जेको मलीर नदी जा पुल केतिरा ई साल गुज़री विया। तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो मलीर नदी, केतिरा ई साल गुज़री विया त केरु माना ठाहिण जे लाइ तयार बि न आहे। ॾिसी रहिया आहियो नाज़रीन, ॾिसो ट्रैफिक केतिरो जाम आहे। ॾिसो नाज़रीन खे ॿुधाईंदो न, जेको साम्हूं रोड ठाहियो वियो आहे, हिते बरसाती पाणी अची रहियो आहे त ट्रैफिक बिल्कुलु जाम थी वेंदो आहे 3 या 4 ॾींहं लॻ। ऐं हिते माना आवाम वीचारो सख़्तु परेशान आहे। हिते असांजो जेको सदर आहे मलीर नेशनल प्रेस क्लब जो, उन वहीद मुराद सियाल साहिब केतिरियूं स्टोरियूं कयूं त केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। असांजो माना इहो ई अपील आहे सिंध जे वॾे वज़ीर साईं सैद मुराद अली शाह खे, इहो पुल ठारायो वञे। ॾिसी रहिया तव्हां पुल जा मंज़र बि ॾिसंदा हलो नाज़रीन, पुल जा मंज़र बि तव्हां ॾिसी रहिया आहियो। जेके बि हींअर मोबाइल जे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि, असां सभिनी खे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ पुल। तव्हां पाण पुल जे बाबति ॿुधायो। पुल माना हीउ त माना हिकिड़ो रोड ठाहियो वियो आहे हेठि जेके पुल, जेकॾहिं ख़ुदा न ख़वास्ता इन पुल जे मथां जेकॾहिं 16 गाॾियूं अचनि तक़रीबन माना टेलर, त पुल जो अलाह ई अलाह, जेको नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त पुल, इन पुल जे मथां सिंध जो वॾो वज़ीर सिंध जो वॾो वज़ीर साईं सैद मुराद अली शाह बि दौरो कयो आहे। इन खां अलावा तहलीम वज़ीर सैद गनी साहब बि दौरो कयो आहे, ऐं इम्तियाज़ शेख साहब बि दौरो कयो आहे, सैद नासिर शाह बि दौरो कयो आहे, तक जो MPA साजिद जोकियो साहब बि दौरो कयो आहे। नाज़रीन ॾिसो केतिरा गाॾी तकलीफ़ में आहिनि, ॾिसी रहिया तव्हां। असांजो इहो ई अपील आहे त हिन पुल जो को वाहिर कयो वञे प्लीज़।